टंडोवाला यार खुराक खाते जे ऑफिसर मोहम्मद रफ़ीक सरेवाल चयो आहे त सिंध हुकूमत वफ़ाक़ खां 40 लख कणक जूं बोरियूं ख़रीद कयूं आहिनि। टंडोवाला में कणक जी का बि खोट न आहे। सिंध हुकूमत टंडोवाला जे लाइ 87,000 कणक जूं बोरियूं आवाम लाइ ॾिनियूं आहिनि, जेके रोज़ बुनियाद ते फ्लोर मिलनि ऐं चकी मालिकनि खे ॾिनियूं वञनि थियूं। मीडिया सां ॻाल्हाईंदे संदसि चवणु हो त पासपोर्ट डिपार्टमेंट तरफ़ां जेके कणक जूं 87,000 बोरियूं ॾिनियूं आहिनि, उहे रोज़ जे बुनियाद ते फ्लोर मिल्स ऐं चकियुनि ते ॾिनियूं वञनि थियूं, जंहिंसां टंडोवाला में कणक जी खोट अघनि ते काफ़ी कंट्रोल थी वियो आहे। हाणे आवाम खे मिल वारा 43 रुपए किलो ऐं चकी वारा 45 रुपए किलो अटो ॾेई रहिया आहिनि। डिस्ट्रिक्ट टंडोलियार में गंदम का और आटे का कोई इश्यूज़ नहीं है। गंदम काफ़ी मिकदार में मौजूद है, आप खुद यहाँ पे देख रहे हैं। और आटे की भी कोई प्राइस की जो इश्यूज़ हैं वो डिस्ट्रिक्ट टंडोलियार में नहीं है। हमारे मिनिस्टर साहब और हमारे सेक्रेटरी साहब की पूरी कोशिश है कि जो भी मसाइल हैं वो जल्द अज जल्द हल हो। और टंडोलियार का जो आटे का रेट है वो चक्कीज़ और फ्लोर मिल पे 43 रुपए फ़ी किलो मौजूद है। हुन जो त सिंध हुकूमत कुझु मजबूरियुनि तहत गुज़िरियल साल कणक जो ज़ख़ीरो पाण वटि न रखी सघी, जंहिंजे करे कणक जी खोट पैदा थी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk